नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबरन जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे लाहौर खां ख़बर ॾींदा हलूं त लाहौर में दिल जी अस्पताल जंग जो मैदान बणिजी वियो। वकीलनि PIC ते हमलो करे ॾिनो। अस्पताल में भंजडा गाॾियुनि जा शीशा भञी छॾिया आहिनि। सूबाई वज़ीर परवेज़ एहसान चौहान खे बि तशद्दुद जो निशानो बणायो वियो। रेंजर्स पहुचण खां पोइ सूरत हाल ते कंट्रोल कयो वियो। लाहौर में डॉक्टरनि ऐं वकीलनि जे विच में झेड़े जो मामलो वधीक गरम थी वियो। वकील पंजाब इंस्टीट्यूट ऑफ द कार्डियोलॉजी जे मुख्य दरवाज़े खे भञी एमरजेंसी वार्ड में दाख़िल थी विया आहिनि। वकील एमरजेंसी वार्ड में गोड़ कयो ऐं गाॾियुनि जा शीशा भञींदे नारेबाज़ी भी कई। वकीलनि अस्पताल ते पथराव कयो, जंहिं सबबु 4 ॼणा ज़ख़्मी थी पिया आहिनि। वाक़े ते पुलिस ख़ामोश रहण खां पोइ हरकत में आई। मुज़ाहिरनि खे छेड़ोछेड़ करण लाइ ॻोड़ा हाणींदड़ गैस जो शेलिंग ऐं लठबाज़ी कई। वकीलनि जी भॼडा सबबु डॉक्टरनि कमु छॾे ॾिनो ऐं इलाज न थियण जे सबबु हिकु औरत बि फ़ौत थी वई, जॾहिं त केतिरा ई मरीज़नि जी हालत ॻणती जोगी आहे। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।